अस्सलाम वालेकुम। अॼु यूनिवर्सिटी में मुंहिंजो कोर्स थिए पियो। तव्हांखे यादि हुजे या न हुजे, पर मूंखे यादि आहे। मूंखे बेचैनी 2-3 हफ़्तनि खां मूंखे चवंदा आहिनि त हिकिड़ो इंतज़ारु हुयो। तव्हांखे ख़बर हुजे या न हुजे, पर मूंखे ख़बर आहे ऐं कुझु माण्हुनि खे बि ख़बर हूंदी ज़रूरु त मूं हिकिड़ो कोर्स लॉन्च कयो, 5 वीक्स यूट्यूब फुल कोर्स। उन जो अॼु पहिरियों ॾींहुं आहे ऐं ॾिसूं था, ऐं मां घणो एक्साइटेड आहियां त उहो कीअं गुज़रंदो ऐं कीअं टीचिंग कबी आहे। दिस इज़ अ वेरी बिग चैलेंज फॉर मी एंड वो 25 स्टूडेंट्स हुआ कैंपस में विद आउटसाइडर्स आल्सो। त उहा मुंहिंजी जेका एक्सपेक्टेशन हुई पूरी थिए थी या नथी थिए, उहा अॼु ख़बर पवंदी। ऐं केतिरनि स्टूडेंट्स जो केतिरो इंट्रस्ट आहे उहा बि अॼु ख़बर पवंदी। केतिरा यूट्यूबर्स निकिरनि था मुंहिंजी कैंपस मां, असांजी कैंपस मां, मुंहिंजी त आहे कोन, असांजी कैंपस मां त केतिरा यूट्यूबर्स निकिरनि था हिन कोर्स मां, उहा बि अॻिते हली ख़बर पवंदी। छाकाणि अॼु फस्ट डे आहे, छोकिरनि जो इंट्रस्ट थी छा कंदासीं ऐं केतिरा स्टूडेंट्स अचनि था। सो हिकिड़ी ॿी ॻाल्हि विसरी हुई मूंखां करणु, उहा इहा हुई त असांजो विज़न ई इहो आहे त हिन कैंपस मां कुझु यूट्यूबर्स, कुझु कंटेंट क्रिएटर सोशल मीडिया में स्टूडेंट्स खे आणणु। त उन में हिकिड़ो मां अकेलो न आहियां, मुंहिंजा 5 दोस्त आहिनि, क्लासमेट्स, जिन खे थोरी घणी नॉलेज आहे एडोब प्रीमियर, एडोब फोटोशॉप जी। उन्हनि खे मूं रिक्वेस्ट कई त मुंहिंजी हेल्प कयो। उन्हनि मां हिकिड़ो त मूंसां गॾु बीठो आहे, फवाद हसन लिगारी। ही इज़ गुड एट एडोब फोटोशॉप, सो दैट्स वाई आई सिलेक्ट हिम। एंड द अदर वन इज़ आसिफ शर, he also work on Photoshop daily basis. The other one is Avinash Kumar, who is a position holder from our class. He is a good at management. मां दिल सां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। थैंक यू अविनाश, फवाद एंड आसिफ। साईं मां एक्सपीरियंस भलो थिए थो पियो। लशा पढ़ाइण जो एक्सपीरियंस, कुझु सिखण जे लाइ। हिन ब्रेक में शागिर्दनि खां भी रिव्यूज़ वठंदुमि। छा तव्हांखे मज़ो अचे थो? एक्सपीरियंस माशाल्लाह बहुत अच्छा है। अभी आए हैं, पहले दिन की वर्कशॉप अटेंड की है, काफ़ी कुछ सीखने को मिला है। होपफुल बेस्ट फॉर नेक्स्ट वीक। शौक़ था पहले से सीखने का। अविनाश कुमार मूंसां गॾु हुयो, उन खां पुछूं था तव्हांखे छा महसूसु थियो हिन कलाक ॾेढ में? असांखे जेको आहे काफ़ी इहो सुठो लॻो त असां जेको आहे न ॿारनि जी मदद कईसीं फोटोशॉप जे हिसाब सां। हिकु शइ माना बीइंग ए टीचर इहो वाक़ई ॾुखियो हूंदो आहे त माण्हुनि जा मसइला ॿुधी ऐं उन्हनि खे हल कयो वञे। हिते डिफरेंट छोकिरा हुया, उनखे असां मथां बीह करे 2-2 ॼणनि जे मथां हिकु ॼणो बीठो हुयो, उनजे हर हिकु नंढे मसइले खे जेको आहे न हल पियो करे। जी, दिस इज़ सनाउल्लाह जमाली, 18 बैच मैकेनिकल। माशाल्लाह हमारा यहाँ पर ये सेशन चल रहा है। हमारे सर हैं वाजिद कोलाची, जिसका यूट्यूब चैनल भी है, और क्या है वो हमें फ़ोटोशॉप पढ़ाते हैं। और एडोब प्रीमियर हमारे सीनियर भी हैं, F16 बैच के हैं, सॉफ्टवेयर के। दिस इज़ मी नूर सर इन फ्रंट ऑफ यू फ्रॉम 18 मैकेनिकल। As you know that I am from mechanical department and I am here to conduct my class. सर वाजिद कोलाची बेस्ट टीचर है। टीचर तो नहीं है पर स्टूडेंट है, पर हमारे तो अभी टीचर हो गए वो। अस्सलाम वालेकुम साईं, असां 1N सॉफ्टवेयर इन कैंपस जा म्यूट तहज़ीब शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कैंपस जा स्टूडेंट्स आहियूं। त इहो जेकी स्किल्स असीं हिते सिखूं पिया बेसिकली त यूट्यूब लाइ, पर अगरि इनकी अदर साइड ॾिठी वञे त हिन की फ़ोटोशॉप, इलस्ट्रेटर वग़ैरह हिन जो स्कोप हिन वक़्तु
यानी फ्रीलांसिंग मार्केट में अगर ॾिठो वञे त उहो पीक ते नथा चई सघूं, पर इहो अहिड़ी स्किल आहे जंहिंजो 12 महीने तव्हांखे स्कोप हिते मिलंदो। हिते अहिड़ियूं काफ़ी शयूं आहिनि जेके तव्हांखे सिखण में मिलंदियूं, अहिड़ो फोटोशॉप आहे, ॿियूं काई ॿियूं शयूं आहिनि जेके तव्हांखे एक्चुअली कमु ॾेई सघनि थियूं। मुंहिंजी तव्हांखे सभिनि खे इहा सलाह आहे त तव्हां हिते जॉइन कयो ऐं अहिड़ा काई बि इवेंट थियनि था उन में ज़रूरु जॉइन कयो। ऐं इन जी फीस का वधीक न आहे, तव्हां परेशान न थियो, फीस बि मामूली आहे, तव्हांखे घटि में न वठो, अॻिते ख़ुशी तव्हांखे मिलेगी। एनवायरनमेंट के हिसाब से एनवायरनमेंट तो बेस्ट है हमारे कैंपस का, ओवरऑल कैंपस का एनवायरनमेंट बेस्ट है। बट सॉफ्टवेयर डिपार्टमेंट जो अभी भी बना हुआ है, लैब भी सारे न्यू हैं और सर भी हमारे न्यू हैं, सो न्यू एक्सपीरियंस एंड न्यू टीचर सब बेस्ट है। अल्हम्दुलिल्लाह अॼु जेको पहिरियों ॾींहुं हुयो मुंहिंजे वर्कशॉप जो, ख़ुशि आहियां, सफ़ा परफेक्ट थी वियो, का ॾुखियाई न थी, थोरी ॾुखियाई थिए पई पर हुन सां फ्रेंडशिप वारो माहौल क्रिएट करे उन्हनि सां इंटरेक्शन कई, यारो यारी